बारो अज मां तव्हांखे पढ़ाईंदुसि इंग्लिश। जॾहिं का इश्क थियो आ पढ़णु सफ़ा विसरी वियो आ। वाह 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 वाक़ई सच चई। शुक्रिया शुक्रिया। छोरा पढ़ो पढ़ो, इश्क मोहब्बत में कुझु न आहे रखियो, तबाह थी वेंदो। साईं पढ़ूं त पिया पर प्यार में, पर प्यार में। छोरा चंबो हणंदो तई बुथ भॻी पंदी वाया ता। 3 साल थी विया न अञा ताईं छोरा साॻे क्लास में। साईं 4 साल। छोरा मुंहिंजे अॻियां आस्ते ॻाल्हाईंदो कर, बुथ भञी छॾींदो अथई। हा इहो यादि रखजांइ। अरे छोरा स्कूल जो दादा आई। साईं दादा सम्झो, 4 सालनि जो सीनियर आ। छोरा कोन सुधन। साईं छा थियो? साईं मथे साल खां पोइ आउं बि 4 सालनि जो सीनियर थींदुसि। वाह छोरा वाह, वाक़ई फ़ख्र वारी ॻाल्हि पियो करी। मेडल वेडल वठी ॾीं भला? साईं मेडल जी का ज़रूरत कोन्हे, 100-200 रुपया ॾियो त मिठाई वठी खां भला। हा अञा मिठो वात कराई। साईं पैसा न थई ॾियणा त ॿुधाई आहे न हरबुर कुटी। चरियो कंहिं जाइ जो। छा चई? हैं छा चई हींअर? साईं तव्हांखे चरियो चई। हैं मां चरियो आहियां? न तव्हांजी नज़र में मां चरियो आहियां न? न साईं अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, वात मां निकिरी वियो मेरी मज़ाक मज़ाक में। छोरा चंपो हणंदो अथई बूथ भॻी पवंदी। वाया तो कंहिं जाइ जो। तोखे पुट ॾाढी खिल पई अचे। साईं हुनजी बेइज़ती पिया कयो न, तॾहिं लाइ मूंखे ख़ुशी पई महसूस थिए। छॾियो हिन ॻाल्हि खे, ॿुधायो पढ़ी आयो घरां केरु? हैं साईं तव्हां छा चयो? किताब किताब पढ़ी आयो केरु? अच्छा किताब, किताब त साईं कोन पढ़ी आयसि। 2 हथ मथे करे उथी बी। अड़े उथी बी। हाणे कंहिं बि आवाज़ कढियो पादर अहिड़ा खाईंदो यादि कंदो उमिरि भर। कंहिं आवाज़ कढियो जल्दी ॿुधायो। साईं न। हैं आवाज़ छाजे लाइ कढी? साईं आदत आहे मिड़ई। जल्दी कर कन कोशी कर। छाजे लाइ साईं? मुंहिंजी मर्ज़ी। जेतिरो चयो तमई ओतिरो कर। आऊं कोन उथी बीहंदुसि। या त उथी बी या पादर खा। कोन थो उथी बीहां, मुंहिंजी मर्ज़ी। आयो आहे वॾो चङो मुड़ुसु, सो वरी मूंखे थो उथारे बीहारे। कोन थो उथी बीहां, जंहिंखे चढ़णो अथई वञी चढ़, जेको करणो अथई कर। लखन साईं आऊं वेही रहां? हलिया तोखे विहारियां।